अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? मुंहिंजो ठीकु ठाक हूंदो। अॼु साईं असां तव्हांखे ॾेखारींदासीं टोयोटा जो वर्कशॉप। असां पंहिंजी ॿोलीअ में सिंधीअ में हुनखे वर्कशॉप चवंदा आहियूं या टोयोटा कंपनी चवंदा आहियूं। गाॾी में मारी में थोरो मसइलो आहे त वञी हुते चेक कराईंदासीं। टोयोटा जो वर्कशॉप आहे ऐं साईं अलाह तव्हांजो भलो करे। गाॾी आहे मूं वटि हीअ लेक्सस, तमामु ई प्यारी ऐं ज़बरदस्त गाॾी आहे। 2017 मॉडल गोल्डन, अरबीअ में हिनखे चवंदा आहिनि सन 17 ज़हबी लोन चवंदा आहिनि। कलर खे ज़हबी चवंदा आहिनि, सोनारी कलर जी गाॾी आहे। हलूं था गाॾी हली चेक कराईंदा ऐं तव्हांखे हुते वर्कशॉप दीदार बि कराईंदा। बिस्मिल्लाह करे गेयर हणंदासीं, हैंड ब्रेक पहिरियों ई हेठि करे छॾी आहे। हला था सुर, बिस्मिल्लाह तवक्कलतु अला ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह। हलूं था तव्हांखे वर्कशॉप ॾेखारींदा। सीट बेल्ट हणणो आहे यार, सीट बेल्ट हणंदासीं त कमु थी थो ख़राबु। ये ला सीट बेल्ट न हणंदासीं मुखालबो अची वेंदो, पोइ लेने के देने पड़ जाएंगे। हलूं था वधीक तव्हांखे हली त असां वर्कशॉप ॾेखारींदा। ताइब शहर में वॾी ख़ूबसूरती आहे, जबल आहिनि, पहाड़ आहिनि। सही मौसम में तमामु प्यारो आहे। सभ खां बहितरीनु ऐं VIP ॻाल्हि त हिते रश एतिरी न हूंदी आहे। अगरि तव्हां ॿाहिरि निकिरंदव कमकार तां काॾे सऊदी अरब जा माण्हू ॼाणनि था मुशवार छा खे चवंदा आहिनि, त तव्हांजी मुशवार मतिलबु 15-20 मिंटनि में ख़तमु थी वेंदी। जेकॾहिं सफ़ा डिघी हूंदी त अधु कलाकु रस्तो। ऐं बल्दिया नफ़र बीठा आहिनि, इहे जेके साईं ठाहिनि था पिया, वणनि जी सेटिंग कंदा पिया, हिननि जी त रोज़ ड्यूटी आहे। पंहिंजे मुल्क वांगुरु हराम खोरी न आहे त बाबा नौकिरी वठी छॾी, बसि पघार हले थी पई। मुल्क ॼाणे ऐं माण्हू ॼाणे, असांजी पघार हले थी पई। पुलिस वारा 200 पुॼण वारा थी विया आहियूं। ताइब शहर में सुबुह सां हिकु त स्कूल जी मोकलूं रश कोन्हे का, ॿियो हूअं बि सऊदी अरब में तक़रीबन जो बसि सुबुह सां तव्हांखे बल्दिया जा माण्हू ऐं पाकिस्तानी, हिंदुस्तानी, बांग्लादेशी इहे मिलंदा। बाक़ी सऊदी पाण त निंड पिया हूंदा आहिनि। सऊदी घणा उथंदा आहिनि 10 खां पोइ, घणा उथंदा आहिनि शाम जो 3 बजे खां पोइ। तक़रीबन निकिरंदा 3 बजे खां पोइ ई आहिनि। पुॼण रहियूं असां, पुल जे हेठां यूटर्न कंदासीं। पुल जे हेठां यूटर्न करे साम्हूं टोयोटा लेक्सस शिरको, जिते खणी कंपनी चऊं असां, जिते मतिलबु सर्विस ॾींदा आहिनि ऐं शोरूम वग़ैरह गाॾियूं 0 मीटर खपंदियूं आहिनि, उहो तव्हांखे दीदार करायूं था। हिते रोड ते हलंदी गाॾीअ में मोबाइल हथ में ईंदो आहे मुखालफ़ो। हीअ पुॼी विया टोयोटा शिरके में। पर हाणे सुबुह टाइम छुड़ता न आहिनि ऐं कैमरा न आहिनि, तंहिं करे असांजा मोबाइल आहे न त हिते ईंदा आहिनि असांजा। बिस्मिल्लाह रहमान रहीम। वॾियूं गाॾियूं बीठल लेन में। हा पुॼी वियासीं। इहे साम्हूं शोरूम आहे, इहा साम्हूं सर्विस आहे। सर्विस ॾींदा आहिनि, पर हाणे हिते त वॾी रश लॻी पई आहे। इहा लारी आहे। ख़ैर ॾिसूं त इहो हमरा बीठो आहे साम्हूं। इहो इन जो नालो आहे रियाज़। इनखे चवंदा दोई अना सयारा खरबान सवी जर्रब, याने मुंहिंजी गाॾी ख़राबु आहे, अचो हिनखे चेक कयो। वञी मिली आयासीं। चए थो गाॾीअ में कमु थोरो आहे, सो काहे चए हेॾे। हाणे सभु गाॾियूं लेन में बीठियूं आहिनि परे पासे ॾऊं। मूंखे ॿिए दर ॾऊं बीहारियो अथई, बसि ईंदो पाणे ईंदो। चए थो कढी वेंदो गाॾियूं। असल में गाॾी 2 ॾींहं बीठी त छिरके में थोरो कमकार हुन जो करायो अथई। थोरो कमु न रहियल अथसि। वरी कायम त कल्ह गफ़िल जो हे कमु चयोमांसि, इहो रहिजी वियो। सो वरी वापसि काए आहियूंसि। आहे 15-20 मिंटनि जो कमु। काए वेंदा अंदरि, साम्हूं इहो दरवाज़ो आहे, हेॾे अंदरि सर्विस ॾींदा आहिनि। हेॾे सर्विस ॾींदा आहिनि अंदरि, हेॾे गाॾियुनि जी मेंटेनेंस कंदा आहिनि। सो हिन में अंदरि काए वेंदा। हिते ममनू आहे हिन में अंदरि, मतिलबु माण्हू खे न छॾींदा। माण्हुनि खे ॿाहिरि वेहण लाइ उहो या वेटिंग एरिया ठाही अथनि, कुर्सियूं रखियूं अथनि। न आहे सफ़ा त तव्हां अंदरि वञी वेही था। शिरके में गाॾी चेक थी वई। शिरके में अहिड़ो को ख़ासि कमु कोन आहे, बसि थोरो कमु बटण हिकिड़ो हेठि मथे कमु न पियो करे, उनखे सेट करायोमांसि। हाणे वञूं था पिया कोटेड जे दुकान ते, जिते गाॾीअ जो पंहिंजा इहे स्क्रीन शीशा कारा थींदा आहिनि उते, ऐं गाॾी ते जेको आहे कोटेड थींदो आहे ॿाहिरों। उहो असांजो पंहिंजो दुकानु आहे। उते हली तव्हांखे दुकान जो दीदार करायां थो। हली पिया दुकान जी तरफ़। हिनखे छा आसान चवंदा आहिनि। हाणे तव्हां हिसाबु लॻायो त हे सुबुह जे टाइम ते हिन ते एतिरी रश आहे, त हिन त शाम जो केतिरी रश हूंदी जंहिंमहिल सभु सऊदी निकिरंदा हूंदा। हे जेको रोड आहे, मतिलबु ईअं सम्झो कारियुनि जी शहर आहे, कारियुनि जी रग आहे, कारियुनि जी। हिन रोड ते तव्हांखे मिस्त्री मिलंदा, हिन रोड ते कार कोटेड मिलंदो, वाइपर ठाहिण वारा मिलंदा, ऐं अलाह तव्हांजो भलो करे डेंटर मिलंदा, पेंटर मिलंदा, मतिलबु सभु हिते कुशन वारा मिलंदा। हिन रोड खे तक़रीबन चवंदा आहिनि कार ज़ीना, यानी कार जे सिंगार जो सामान। अदा इहा दुकान ते असां पुॼी वियूं ऐं साम्हूं सिग्नल आहे, भरिसां हुकूमत जी गाॾी बि हले थी पई। असांजे पाकिस्तानी किथे था पढ़ूं।
सिग्नल खुलियल आहे टिणी 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 कंदा पिया इहो असांजे साम्हूं दुकान आहे दुकान जा गाॾियूं बीठियूं आहिनि ये कैमरा हिन खां वॾो वॾो भउ थींदो छॾियो हीअ सिग्नल वारी कैमरा आहे हीअ असां पंहिंजे दुकान ते पुॼी वियासीं माशाल्लाह तबारकल्ला दुकान में पुॼी विया आहियूं हाणे असां हीअ अधु असांजो बर्मावी अधु आहे बर्मा मुल्क जो आहे हीअ पियो थो बफ़ करे गाॾी खे हिन जो उमर नालो आहे इहो कारीगर आहे मुअल्लिम आहे ऐं सऊदी अरब में हुनर जी वॾी इज़त आहे हिन जी सुठी पघार हूंदी ऐं हीअ साईं BMW बीठी आहे या साम्हूं बीठी आहे जेम्स यूकॉन हीअ अधु असांजो बर्मावी आहे इहो बि सीटूं साफ़ थो करे पियो सॼी हर सर्विस कंदा आहिनि हिते मतिलबु गाॾीअ जी ऐं साईं हीअ आॾो बीठी आहे कामरी हीअ असांजो उस्ताद बीठो आहे इस्माइल उस्ताद पठान आहे पेशावर जो ठीक है मियाँ मियाँ काम कैसा चल रहा है उस्ताद चए थो त कमु घणो आहे निंड पूरी न आहे हिन जी सुठी पघार हूंदी आहे वटि मणे थो पियो 2000 खां वधीक पघार हूंदसि इहो जेको आहे सो विंड स्क्रीन गाॾीअ जा कारा कंदो आहे कारी थैलियूं लॻाईंदो आहे मतिलबु कारो पेपर थैलियुनि खे ऐं बाडी वग़ैरह खे जेको आहे कोटेड थींदी आहे हीअ असांजी कैमरी माशाल्लाह हिते सऊदीअ में हिनखे चवंदा आहिनि कामरी ऐं हीअ मर्सिडीज़ S500 पुराणो मॉडल आहे पर ज़बरदस्त प्यारी गाॾी आहे ॿाहिरि असांजी लेग्ज़स बीठी आहे ऐं साईं हीअ मुंहिंजी पसंदि जी गाॾी आहे V8 इहो परे हुनजो अधु वेठो आहे पठान इहो हिनजो भाउ आहे इहो हिनजो इस्माइल उस्ताद जो भाउ आहे हिते गाॾियुनि जो हर कमु कंदा आहिनि पंहिंजो जेको आहे सो लाइटुनि खे बफ़ाणी साफ़ु कंदा आहिनि ऐं पूरी कार कोटेड कंदा आहिनि शीशनि जे मथां विंड स्क्रीन जे मथां जेको आहे सो थैली चाढ़ींदा आहिनि मतिलबु पूरो प्रोटेक्टर गाॾियुनि जो मतिलबु थींदो आहे हिते इहो असांजी गाॾी बि आयमि दुकान ते हाणे मुदीर खे जंहिं महिल मूंखे वापसि छॾे आहे इहा मुदीर जी गाॾी आहे हुंडई एसेंट